कराची के 7 ज़िलनि में थियल बल्दियाती चूंडनि जा नतीजा अचण जो सिलसिलो जारी है। कराची के 246 यूसिन में 150 यूसिन जा गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजन मूजिब पीपल्स पार्टी पहिरें नंबर ते, जमायत इस्लामी बे ऐं PTI 3 नंबर ते कामयाब थी है। SS न्यूज़ के रिपोर्टर नबी बख्श खेली मूजिब सिंध में मकानी इदारनि जी चूंडनि जे बे मरहले में कराची के 7 ज़िलनि में गुज़िरियल ॾींहुं थियल बल्दियाती चूंडनि जा मुकमल नतीजा अञा ताईं न अची सघिया। इलेक्शन कमीशन के वाज़े हुक्मनि बावजूद 20 कलाक गुज़रण बावजूद नतीजा न अची सघिया आहिनि। कराची में जमायत इस्लामी, PTI ऐं पीपल्स पार्टी विच में सख्त मुक़ाबलो जारी है। मजमूई तौर ते टर्न आउट तमाम घटि हो। सेंट्रल ऐं ओभर ज़िलनि में जमायत इस्लामी जा वधीक उम्मीदवार कामयाब थिया। मलीर ऐं ॾाखणे ज़िले में तीर हलियो। लियारी खे अमाड़ी में भी जियालनि मैदान मारे वरितो। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिब पीपल्स पार्टी 150 यूसिन में 75 सीटूं खणी पहिरें नंबर ते है, जॾहिं त जमायत इस्लामी 40 सीटूं खणी ॿिए नंबर ते ऐं PTI 35 सीटूं खणी 3 नंबर ते है। उन हवाले सां जमायत इस्लामी ऐं पीपल्स पार्टी पारां कराची में अक्सरियत हासिल करण जूं दावाऊं कयूं वयूं आहिनि।